नाज़रीन, तसव्वुफ़ ज़रिए अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾींदड़ हफ़्त ज़बान शाइर सचल सरमस जी रसियल राह ते हलण लाइ फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे सम्झी उन खे दुनिया ताईं फैलाइण जी ज़रूरत आहे त जीअं दुनिया में वधंदड़ नफ़्सार नफ़्सी ऐं दहशतगर्दीअ खे मात ॾेई सघिजे। सचल जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े बाबति पेश आहे इरशाद जागीराणीअ जी हीअ रिपोर्ट। सिंधी सूफ़ी शाइर हज़रत सचल सरमस जो 192 उर्स मल्हाइण लाइ दराज़नि जी धरतीअ ते समय पांधीअड़ा पहुतल आहिनि। न सिर्फ़ दराज़ा पर पूरो ख़ैरपुर ज़िलो मस्ती अलस्ती ऐं सरमस्तीअ जे शहर में समाइजी गेड़ू रंगनि सां रंगियल आहे। सचल साईं संजो उहो सूफ़ी दरवेश आहे जंहिं पंहिंजे पैगाम में हक़ ऐं सच जी सदा बुलंद कई, जंहिं इंसान ज़ात खे मोहबतुनि ऐं कुर्बतुनि जो सनीहो ॾिनो, जंहिंजे लफ़्ज़नि में भाइपी ऐं रवादारीअ जी सलाह आहे। इन अज़ीम सूफ़ी दरवेश शाइर जे 192 उर्स मुबारक ते कुंड कुर्च जा समय पांधीअड़ा शाइर अदीब ऐं सचल जा पोइ लॻ अक़ीदत जो इज़हार करण लाइ दराज़ा जी धरतीअ ते पहुतल आहिनि ऐं सचल साईं जा रागी संस प्यार मोहबत सिक ऐं सचाईअ वारे पैगाम खे सुरीलनि ॿोलनि में समाए माण्हुनि जी दिलनि ऐं ज़हननि खे रूहानी रंगनि में रंगे रहिया आहिनि। सचल साईं पंहिंजे फ़लसफ़े में इंसान ज़ात खे उत्तम रखी मज़हब रंग ऐं नस्ल खे दुनिया जी हथ ठोकिन रस्मुनि खां सवाइ कुझु बि नथो छॾे ऐं हू दीन धर्म जा वीठा छॾे आलमी एकता जो आफ़ाक़ी पैगाम ॾिए थो। इहो सचल साईं जे कलाम जो ई जादू आहे जो सॼी सिंध में मज़हबी कटरपणो पंहिंजी जाइ न वठी सघियो। इहो दराज़ीअ जो ई कमाल आहे जो सिंध जा सुहिणा सबाझड़ा ऐं सुलझड़ा माण्हू सूफ़ियाणी तबियत धारनि था। सचल साईं जो कलाम सिर्फ़ मन लुभाइण लाइ नाहे पर उन्हनि सुरीलनि ॿोलनि सां अंदर बि उजरा थींदा आहिनि। जेतोणीकि सरकारी सतह ते सचल जो उर्स हर भेरे तज़ादनि जे वर चढ़े थो, कॾहिं अदबी तक़रीबुनि खे दराज़ा या ख़ैरपुर में मल्हाइण वारो बहस, कॾहिं इंतज़ामिया ऐं अदीबनि जा मुख़्तलिफ़ तकरार त कॾहिं वरी मेले जे मामलनि ऐं इंतज़ामी बेध्यानीअ जो जवाब ॾियणु आहे सचल जे सजाता नशीन जो बाइकाट। इन भेरे भी सूरत हाल कुछ अड़ी आहे पर मुख़्तलिफ़ मौक़नि ते एक ॿिए खे परचाए सरचाए सचल जे सहन में सहर अंगेज़ महफ़िलूं मची चुकियूं आहिनि छो त सचल साईं वटि मन मां मंदी ऐं दुई दूर करण जो दर्स आहे। सचल सरमस के नाले ते क़ाइम कयल इदारनि खे साल में सिर्फ़ एक भेरो ही सचल की ख़िदमत करण जो मौक़ो मिले थो ऐं उन हिकिड़े मौक़े ते भी सचल के नाले ते क़ाइम कयल इदारा के ख़ातिर ख़्वाह नतीजा न ॾेई सघिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में डॉक्टर तनवीर अब्बासी की कोशिशुनि सां क़ाइम कयल सचल चेयर बि सचल के मयारी कलाम जो मसवदो हेल ताईं न आणे सघी, जंहिंजो हिकु हिस्सो डॉक्टर तनवीर अब्बासी पंहिंजी हयातीअ में तरतीब ॾेई चुको हो। सचल जो सुकून हाणे इहा तकाज़ा थो करे त सचल सरमस के नाले ते क़ाइम कयल इदारनि खे साल में एक भेरो तकरीबूं करे ज़िम्मेवारियुनि खां आजो थियण बदिरां सचल के फ़िक्र ऐं फ़लसफ़े के आम करण में संजीदा कोशिशूं करणु घुरिजनि। इरशाद जागीराणी, सिंधी न्यूज़, कराची।